हेलो गाइस, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पार्क यूट्यूब चैनल। ऐं आहियां प्रेम। अॼु असां पढ़ंदासीं मॉडल वर्ब में आउट टू खे पढ़ण लाइ दोस्तों तव्हांखे कुछ ॻाल्हियूं ज़हन में रखणियूं पवंदियूं, जंहिंखे बि ज़हन में रखी करे तव्हां अॻिते वधी सघो था। दोस्तों आउट टू जेको आहे शुड जो जेको इस्तेमालु कंदा आहियूं उहो सेम आहे, पर असां किथे अख़बार वग़ैरह में न्यूज़ वग़ैरह में या किथे फ्लूटली जेके इंग्लिश ॻाल्हाईंदा आहिनि उनखे ॿुधंदा आहियूं त उनजो मतिलबु ऐं उन्हनि जो यूज़िस बि असांखे ख़बर हुअणु घुरिजे। इहे मॉडल वर्ब जेके बि असांजा आहिनि तमामु इंट्रस्टिंग आहिनि ऐं लेटेस्ट इंग्लिश जेका असां वटि अचे पई उनमें तमामु घणो जेको इहो यूज़ थिए थो। असांजी लाइफ जेका आहे उनमें बि असां तमामु जिते बि असां ॿुधंदा ईंदा आहियूं, जिते इहे मॉडल वर्ब्स असांजा इस्तेमालु थींदा रहंदा आहिनि। शुड ऐं आउट टू जो सेम ई इस्तेमालु हूंदो आहे, उनखे सेम ई इस्तेमालु करे सघूं था, या आउट टू जो इस्तेमालु कयूं या शुड जो इस्तेमालु कयूं, उहो सेम हूंदो आहे। दोस्तों तमामु घणो शुड जो इस्तेमालु थींदो आहे, पर किथे असां फ्लूट इंग्लिश ॻाल्हाईंदड़ खे या न्यूज़ वग़ैरह में असां आउट टू जो उहो इस्तेमालु ॾिसूं था। तंहिंजे करे असांखे इन खे बि ज़हन में रखणु घुरिजे ताकी असां इन खे सम्झी सघूं। दोस्तों this video lesson is helpful to everyone who wants to learn English. In translate Sindhi, this video will help you figure out when and how you can use them properly. Modal verbs are very important in English language, so let us study them. Study English and Sindhi. Out to is a modal verbs and it is meaning change depending on how to it is used in a sentence. Uses out to असां out to जो इस्तेमालु सिखंदासीं ऐं उनजो ट्रांसलेट जेको आहे सिंधीअ में कंदासीं, जीअं सिंधी जा दोस्त असांखे सम्झी सघनि। ऐं अॼु तव्हांखे मूंसां गॾु तव्हां जेकॾहिं आख़िर ताईं हिन वीडियो में रहंदा त तव्हांखे आउट टू जो इस्तेमालु सम्झ में अची वेंदो। शुड जो बि सेम इस्तेमालु हूंदो आहे, पर आउट टू जो बि असां इस्तेमालु कंदा आहियूं, त अॼु तव्हांखे आउट टू जो जेको यूज़िस आहे उहो क्लियर थी। त सभिनी खां पहिरीं आउट टू जो जेको इस्तेमालु थींदो आहे ॿिन्ही कैटेगरी में यूज़ थींदो आहे। हिकिड़ो त आउट टू थींदो आहे, ॿियो आउट टू हैव लॻाए करे यूज़ कयो वेंदो आहे। आउट टू ऐं आउट टू हैव लॻाए करे यूज़ कयो वेंदो आहे। दोस्तों अॼु फर्स्ट जेको यूज़ कयूं था असां फ़र्ज़ या ड्यूटी तौरु जेको असां यूज़ कयूं था आउट टू खे, उहो असां पढ़ंदासीं। यू आउट टू लव योर ब्रदर। तव्हांखे पंहिंजे भाइरनि सां प्यारु करणु घुरिजे। You ought to love your brothers. तव्हांखे पंहिंजे भाइरनि सां प्यारु करणु घुरिजे। इहो छा आहे, फ़र्ज़ में अचे थो या ड्यूटी में अचे थो, असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असांखे उहो करणु लाज़मी आहे, इहो करिणो आहे। अच्छा, इन खां पोइ असां पढ़ंदासीं ॿियो, असां हिन जो हिकिड़ो जुमिलो सिखंदासीं एग्ज़ाम्पल ॾेई करे, जीअं तव्हांखे वधीक मज़ीद सम्झ में अचे। त हिकिड़ो जुमिलो तव्हांखे ॿियो ॿुधायां थो। एवरी सिटीज़न out to do this work. Every citizen out to do this. हर शहरी खे वो करणु घुरिजे, इहो बि फ़र्ज़ में अचे। इन जो ॿियो जेको अच्छा हिते जेकॾहिं असां फॉर एग्ज़ाम्पल एवरी सिटीज़न शुड डू दिस, हिते शुड लॻाए सघूं था असां, हिते शुड लॻाए करे असां इन जुमिले खे यूज़ करे सघूं था। नेक्स्ट जेको आउट टू जो यूज़ आहे उहो असां सिखंदासीं, उहो आहे ज़रूरत में। ज़रूरत में आउट टू जो इस्तेमालु कीअं कजे उहो असां सिखंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल शी आउट टू हैव कम यस्टरडे, इन में हैव जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिन खे काल अचणु खपंदो, ये ज़रूरत आहे,
इन खे ख़्यालु अचणु खपे। इन जो हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल असां वठंदासीं, यू आउट टू हैव हेल्प द पुअर। तव्हांखे ग़रीबनि जी मदद करणु खपंदी, तव्हांखे ग़रीब जी मदद करणु खपंदी। इते आउट टू जो इस्तेमालु कयो वियो आहे, हैव लॻाए करे यूज़ कयो वियो आहे। दोस्तों, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ई ॿुधाईंदो हलां त हिते असां शुड खे यूज़ करे सघूं था। फॉर एग्ज़ाम्पल, यू शुड हैव हेल्प द पुअर, असांखे ग़रीब जी मदद करणु खपे। त असां शुड जी जाइ ते आउट टू बि इस्तेमालु कंदा आहियूं, शुड बि इस्तेमालु कंदा आहियूं, ॿिन्हिनि जो सेम इस्तेमालु आहे। पर असां फ्लूट जेके इंग्लिश ॻाल्हाईंदा आहियूं या किथे न्यूज़ वग़ैरह असां पढ़ंदा आहियूं त उन में आउट टू जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। त इन जे करे असांखे इहे पढ़णु बि लाज़िमी हो ताकी असांखे इन जो यूज़ अचणु घुरिजे, इन जो मीनिंग अचणु घुरिजे, इन जो मतिलबु अचणु घुरिजे ताकी असां बहितर नमूने अंग्रेज़ी ॻाल्हाए सघूं। दोस्तों, जेकॾहिं मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे ऐं तव्हांखे कुझु सिखण लाइ मिलियो हुजे त मुंहिंजे हिन वीडियो खे तव्हां शेयर कंदा, लाइक कंदा ऐं बेल जे बटन ते प्रेस लाज़मी कंदा, जीअं तव्हांखे मज़ीद अंग्रेज़ी सिखण जे लाइ ट्रांसलेट इंग्लिश में तव्हांखे वीडियो ॾींदा रहूं, जीअं तव्हां बहितर नमूने अंग्रेज़ी सिखी सघो।